ख़ासि तौर ते ठेकेदारी निज़ाम जेको आहे इन्हनि कंपनियुनि में, मुख़्तलिफ़ इंडस्ट्रीज़ में, घोटकी बि इंडस्ट्री जो हब आहे, कराची बि हब आहे, त घोटकी में बि एहतिजाज थिया आहिनि त जेको उन्हनि खे डेली वेजिस जे हिसाब सां जेको मिनिमम वेज आहे उनखां बि घटि ऐं तमामु घटि मुआवज़ो ॾिनो वेंदो आहे। उहे एहतिजाज बि कनि था त उन्हनि ते पुलिस कार्रवायूं कयूं थियूं वञनि ऐं गिरफ़्तार कया था वञनि। तो इन लाइ ठेकेदारी निज़ाम ख़िलाफ़ु कुझु तव्हांजो डिपार्टमेंट कमु करे थो, त उहो छा ठेकेदारनि खे इहो आगाह करे थो त भई लेबर जो जेको हक़ आहे उहो उन्हनि खे ॾिनो वञे? आउं उन जे सख़्तु ख़िलाफ़ु आहियां। अगरि को एहतिजाज करे थो त उन्हनि खे अॼुकल्ह असांजे पाकिस्तान जे लॉ मुताबिक़ हर माण्हू खे प्रोटेस्ट करण जो हक़ु आहे। पंहिंजे हक़ वठण जे लाइ हू घरां निकिरी रोड ते अची सघे थो। ऐं आउं पाण सियासी माण्हू आहियां, असां एजिटेशन कई आहे ऐं मूं पाण आउं जेलनि में बि रहियो आहियां, मूं एजिटेशन बि कई आहे ऐं पंहिंजे हक़ वठण लाइ हर माण्हू खे पाकिस्तान में लॉ असांजी पंहिंजो लॉ जेको असांजो आहे आइन मुताबिक़ उनखे हक़ु आहे त हू पंहिंजो वठी सघे थो। अगरि को प्रोटेस्ट करे थो ऐं हुनजे ख़िलाफ़ु अगरि कोई ही पंहिंजो को इदारो या पुलिस या ॿियो करे थी त आउं उनखे कंडेम करियां थो। ॿियो मिनिमम वेजिस जे हवाले सां अगरि को किथे इशूज़ अचनि पियूं घोटकी में, सखर में या सॼे सिंध में जिथे बि, त उन हवाले सां ज़िमेदारी असांजी आहे मिनिमम वेजिस ते अमल दरामद कराइण जी। ऐं असां वटि मिनिमम वेज बोर्ड बि आहे। असां वटि ॿिया असांजा जेके लेबर जा अमल दरामद कनि था, जेके लेबर इंस्पेक्टर्स आहिनि, रीजनल डायरेक्टर आहिनि, जॉइंट डायरेक्टर्स आहिनि, मुख़्तलिफ़ जायुनि ते वञनि था, उते उन्हनि खे नोटिसिस ॾियनि था त हिननि खे इहो प्रॉब्लम आहे त घटि में घटि मिनिमम वेज माण्हू जेको कमाए थो, जेको लेबर आहे 8 कलाक जेको कमु करे थो, उनखे मिलणु घुरिजे।